नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं टंडो ग़ुलाम हैदर भरिसां ॻोठ हाजी सबू ख़ान चांडियो वासी 12 वरनि जो निसार चांडियो गुनवाह में विंझंदे धक लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। खेसि इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हुन रस्ते में दम ॾेई छॾियो। टंडो ग़ुलाम हैदर मां अवां खे ॿुधायां पिया नाज़रीन, 12 वरनि जो निसार चांडियो वाह में विंझंदे धक लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। खेसि इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हुन रस्ते में दम ॾेई छॾियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर निज़ाम चांडियो खां। जी निज़ाम चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ताहिरा, टंडो ग़ुलाम हैदर जो ॻोठ हाजी सबू ख़ान चांडियो जो रवासी 12 सालनि जो नींगर निसार पुट नूर हसन चांडियो गोनीवाह में विंझंदे अचानक मग़ज़ में धक लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻोठाणनि पारां गोनीवाह मां कढी इलाज लाइ इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। ॿिए तरफ़ फोती वियो लाश घर पहुचंदे किराम अची वियो। जी महिरबानी अवां जी निज़ाम चांडियो तफ़सील ॾियण लाइ। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर इंतज़ामिया ऐं शागिर्दनि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। शागिर्दनि प्रेस क्लब आॾो यूनिवर्सिटी इख़्तियारनि जे नाइंसाफ़िन ऐं बेगुनाह गिरफ़्तारनि ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे मुज़ाहिरो कयो। अवां खे ॿुधायां पिया नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर इंतज़ामिया ऐं शागिर्दनि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। शागिर्दनि प्रेस क्लब आॾो यूनिवर्सिटी इख़्तियारनि जे नाइंसाफ़िन ऐं बेगुनाह गिरफ़्तारनि ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे मुज़ाहिरो कयो। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। जी फारूक सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां मुतालबनि जी मनता लाइ ख़ैरपुर प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल क़ाइमु करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी हासिलात लाइ असां एहतजाज कयो आहे, पर इन बावजूदि यूनिवर्सिटी इंतज़ामिया असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल करण जे लाइ संजीदा नाहे। तंहिं करे असांजा मुतालबा हल थियण बजाए वधी रहिया आहिनि, मसइला वधी रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु हुयो त ॼाणायल यूनिवर्सिटी इंतज़ामिया ताज़ो ई असां ॻाल्हियूं करे जेके मुतालबा हुया तस्लीम कया विया, पर मुतालबा तस्लीम करण खां 2 ॾींहं बाद में 15 शागिर्दनि मथां ATC जे कलम तहत FIRूं दाख़िल कराए 15 खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेका शागिर्दनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। पुलिस पारां शागिर्दनि खे तशद्दुद जो निशानो बि बणायो वियो आहे। शागिर्द सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा जेके जाइज़ मसइला जंहिंमें 2018 खां जेका रहियल स्कॉलरशिप जा जेके चेक्स आहिनि उहे घुरियो मुतालबो करे रहिया आहिनि। इन सां गॾु जेको टूअर आहे जंहिंजी फीस में 3000 रुपया बि वरिता वेंदा आहिनि, पर इन बावजूद खेनि टूअर जी सहूलियत न आहे। इन समेत जेके ट्रांसपोर्ट आहे या ॿियूं मराहतूं आहिनि उहे जेके जाइज़ मुतालबा आहिनि असां उन्हनि जी मनता लाइ एहतजाज पिया कयूं, पर यूनिवर्सिटी इंतज़ामिया असांखे पुलिस मार्फत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे परेशान करे रही आहे, जंहिं करे शागिर्दनि में तमामु घणी बेचैनी ऐं कावड़ वारी लहर छायल आहे। असां हिकु भेरो ॿीहर लती यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया खां मुतालबो करियूं था जेके शागिर्दनि मथां दाख़िल FIRs आहिनि उहे मुकमल तौर ते ख़तमु करे शागिर्दनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते हल करे उन्हनि में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿिए तरफ़ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे तर्जुमान प्रोफेसर डॉक्टर ताज मोहम्मद लाशारी तोड़े जेका मुज़ाकराती कमेटी जा मेंबर्स हुया उन्हनि पारां बि प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो दावा कई वई आहे त शागिर्दनि सां कामयाब ॻाल्हियूं थियूं हुयूं ऐं उन्हनि जे जेके मुतालबा आहिनि उहे बि टोटली तस्लीम कया विया। बाक़ी FIR जी जेका ॻाल्हि आहे या गिरफ़्तारियूं आहिनि उहे कानूनी मैटर आहे, कोर्ट में हलंदड़ आहे, उहे पाण उनखे मुंहुं ॾियनि। बाक़ी शागिर्दनि जा मुतालबा तस्लीम कया विया आहिनि, इहो यूनिवर्सिटी जे तर्जुमान जो चवणो हो। अलबत्ता जेके शागिर्द यूनियन जे जेके अॻवान आहिनि, जेके मुज़ाहिरीन जा अॻवान हुया जंहिंमें ज़फ़रुल्लाह जाफ़री आहे, अब्दुल सलाम सोलंकी आहे, उन्हनि जो चवणो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॻाल्हियूं करे उन्हनि तां फिरी वई ऐं असांखे असांजे शागिर्दनि मथां FIR दाख़िल कराए उनखे गिरफ़्तार कयो वियो, उनखे पुलिस मार्फत वहशियाने तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। असां सिंध हुकूमत वटि लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त इन मामले जो नोटिस वठी शागिर्दनि खे तहफ़ुज़ इंसाफ़ ॾियारियो वञे। जी महिरबानी अवां जी फारूक सुमरो तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर ख़ासि वेझो पुराणे शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद गारनि पारां डायरेक्टर नारा केनाल ऑफिस अॻियां धरणो हयो वियो। डायरेक्टर नारा केनाल ग़ुलाम मुश्तबा धामरा ऐं आपाशी अमलदारनि आबाद गारनि सां ॻाल्हियूं करे 8 कलाकनि बाद धरणो ख़तमु करायो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रवि शंकर माल्ही खां। जी रवि शंकर, कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी बिल्कुल ताहिरा तव्हांखे ॿुधायां त जेके सब डिवीज़न कोट गुलाम जे जेके जमड़ाऊ केनाल मां पिराण शाख जी पुछड़ी जे समय आबादकारनि जेके 3 महीननि खां पाणी जी खोट ऐं आपाशी खाते पारां जेके चोरी कराइण जे ख़िलाफ़ अॼु जेके एहतिजाजी रैली कढे डायरेक्टर नारा केनाल अॻियां जेके एहतिजाजी मुज़ाहिरो कयो जेको मुसलसल जेके 8 कलाक ताईं जारी रहियो जंहिंखां पोइ जेके डायरेक्टर नारा केनाल जेके गुलाम मुस्तफा धामरा पारां जेको आबादकारनि पहुची धरणो ख़त्म कराए ऐं जेके मसइलनि जे हल जे लाइ जेके ख़ातिरी कराई उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ आबादकारनि जो जेके चवणु हुयो जंहिंमें आबादकार अॻवान नसीर रमदान मीर अली अहमद टालपुर हफ़ीज़ काचेलो महबूब खड़ो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त पिराण शाख जे मुंड में आपाशी अमलदार जेके सरेआम जेके 72 आबादकारनि खां पाणी खे विकिरो करे रहिया आहिनि ऐं मुंड में सारनि जा फसल पिणु पोखियल आहिनि हिन ज़िले में जेके सारनि जी पाबंदी बि लॻियल आहे पर उनजे बावजूदि हिते सारियूं पोखियूं वञनि थियूं जंहिंमें जेके इरिगेशन जे अमलदार मलविस आहिनि ऐं असां बार बार शिकायतूं करे पर उनजे बावजूदि कंहिं बि नोटिस न वरितो जंहिंजे करे असां हिते मजबूरनि ऑफिस ॾाढो इरिगेशन ऑफिस ॾाढो असां एहतिजाजी धरणो हुयो उन्हनि वधीक इहो चयो त पाणी 3 महीननि खां पाणी न पहुचण जे करे असांजो जेको पोखियल फसल हो उहो बि तबाह थी पियो आहे ऐं जेके पीअण जे पाणी जे लाइ बि असां सख़्तु परेशान आहियूं ऐं जेके असां मुआशी जेके बोरनि में बि मुब्तला थी विया आहियूं हुननि इहो ई मुतालबो कयो आहे त असां जेके नारा केनाल जे जेके डायरेक्टर पारां धरणो त ख़त्म करे छॾियो आहे पर जेकॾहिं पाणी चोरी न रुकी ऐं जेके असांजा मसइला हल न थिया त असां ॿीहर हज़ारे जेके माण्हू आणे हिते इरिगेशन ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हंदासीं जी महिरबानी मां जी रविशंकर तफ़सील ॾियण लाइ हैदराबाद भरिसां फुलेली वाह मां हिकु अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो फोती जी सुञाणप नाहे थी सघी अव्हांखे ॿुधायूं पिया हैदराबाद भरिसां फुलेली वाह मां हिकु अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो आहे लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फैज़ खोसो खां जी फैज़ खोसो कहिड़ा तफ़सील आहिनि जी तारा हैदराबाद बहराड़ी जे इलाइक़े हुसरी भरिसां वांदड़ वाह मां हिकु नामालूम शख़्स जो लाश हथ आयो आहे 40 खां 45 सालनि जी उमिरि रखंदड़ उन शख़्स जो लाश हुसरी भरिसां जीवार कॉलोनी वारे इलाइक़े मां हथ कयो वियो इलाइक़े वासियुनि पुलिस खे ॿुधायो त वाह में लाश मिलंदड़ आहे जंहिंखां पोइ हुसरी पुलिस पहुची हिन वाह खे वाह मां टोबनि जी मदद सां लाश ॿाहिरि कढायो ऐं सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो आहे लाश जी सुञाणप जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रखियो वियो आहे पर अञा ताईं जेको वाह मां लाश हथ आयो आहे हुनजी सुञाणप थी न सघी आहे जी महिरबानी अव्हां जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ शाहबंद जे आबादकारनि जो पाणी जी खोड़ ख़िलाफ़ निकितल पैदल मार्च सजावल पहुची वियो आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अली नवाज़ भुरगड़ी मौजूद आहियूं इरिगेशन ऑफिस ते जिते पैदल जेको लॉन्ग मार्च हुओ उहो पहुतो आहे शाहबंदर जे इलाइक़े साहिली इलाइक़नि में पाणी जी शदीद खोट हुअण जे करे शाहबंदर जा जेके माण्हू आहिनि उहे 3 ॾींहंनि खां वठी पैदल मार्च करे हींअर इरिगेशन ऑफिस ते पहुता आहिनि अचो त इन हवाले सां हितां जे जेके पैदल मार्च में जेके शिरकत करे आया आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं हितां जो जेको इंजीनियर आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे इन मुतालिक़ असां लगातार मुज़ाहिरो कंदा था अचूं ठीकु आहे ये टेलीविज़न ऐं अख़बार में कटिंग हर शइ इन मतिलबु को बि रिफ्लेक्स नथो हुजे इंजीनियर साहब हिकिड़े कन मां कढे ॿुधे थो ॿिए मां कढी थो छॾे कमल चए थो बजट कान्हे का कमल चए थो हे कोन्हे हीअं फलाण माना नटाए थो रुगो नंबर ॾिए थो उहो नंबर खणे ई कोन थो असांजा पर असां जाइज़ मुतालबा जेके हुआ चए त कट दरवाज़ा ठाराए उहे दरवाज़ा अञा ताईं न ठहिया आहिनि जेके कट हुआ वॾा वॾा कट बलासर माण्हुनि जा लॻा पिया आहिनि उहे हिकिड़ो ॾींहुं बंदि कराए ऑपरेशन खां वरी साॻा कट वहनि पिया था शायदि उनखां पैसा वरिता अथव पाणी चोरी रहे पियो थो असांजे 108 ताईं पाणी ई कोन्हे माल असांजो मरे पियो थो जानवर मरनि पिया था पीअण लाइ माण्हू उते पाणी आहे ई कोन त चई बीठा उन बाक़ी जेका हिकिड़ी मोरी आहे जेको धिको लॻल आहे मां हिनखे साईं बराए महिरबानी असांखे धिको टोड़ायो चए धिको न आहे हिनखे कंप्रोमाइज़ कयो आहे छा जो कंप्रोमाइज़ कयूं तव्हां सां चए त असांखे 15 खां 20 लख रुपया ख़र्च ईंदो मां त असां वटि इहो अटे किले जे लाइ पैसा कोन्हे 15-20 लख किथां ॾींदो तव्हांखे ॾींदासीं ठीकु आहे इहा करे बसि पोइ ठीकु आहे तव्हां मसइला हल कंदुसि अॼु तक़रीबन 10-15 ॾींहं गुज़री विया आहिनि अचो मेरा का अॼु बि इहो ई बसि ॾटो कूड़ो ॾिनई भई असां मुफ़्त माना में ऐं उतमाद ई न आहे हे कमु कोन कराईंदो कूड़ा ॾटा ॾिनासीं अलाए कंहिंजी दलाली बि थो करे अलाए छा थो करे ख़ुदा खे ख़बर आहे 20 सालनि जो असांजो मसइलो आहे जेको अजनेर थो अचे सो रुॻा असांखे दिलासा थो ॾिए असांजो मसइलो मेन इहो आहे जेसीं इहे वाटर
या ये मोरी न टुटंदी तेसी तेल ते पानी न पहुचंदो। हे तव्हां मशीन मोकिलींदा पैसा खाई उहा मशीन अञा पहुचंदी कोन तेसी कट पोयां टुटी वेंदा। असांखे महिरबानी करे असीं अचूं था हिन त हिकिड़ो दो ॾिसो अॼु भॼी वियो न तव्हां रूबरू बीठा आहियो न बसि रुॻा आसरा नंबर बि नथो खणे। असांजो ई दोस्त आयो आहे तंहिंखे असां अॻुवान कयो भई जजा था माण्हू भई नंबर तोखे खाए थो छा हिन में नांग आहे या कोरोना थो लॻे। अल्लाह साईं करे हिननि खे ख़ुदा ताला को मथा को कहर कराइनि असांखे ज़ुल्म करे छॾियो आहे। इहो असांजो जाइज़ मसइलो आहे। असीं हुकूमत वारनि खे जेके बि असांजा वॾा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु था करियूं अल्लाह साईं करे असांजी मदद कई। कारखाना ब्रांच जा दरवाज़ा टुटल आहिनि उहे ठाराए ॾिना वञनि कट बंदि कया वञनि ऐं रे मोकल वाटर जेके आहिनि उहे बंदि कया वञनि लॻाया वञनि फ्रेम लॻाया वञनि। 44 RD ते जेको धिको आहे उहो असांखे उनजो क्रॉस ठाहे ॾिनो वञे या त उनजो धिको असांखे कढी ॾिनो वञे। इहो असांजो अर्ज़ु आहे चीफ इंजीनियर खां इहो पंहिंजो वज़ीर अला खां पंहिंजे हिन खां मुतालबो आहे बिलावल खां ऐं असांजे जेके आहिनि तक जा MP MNA उन्हनि खां बि इहो ई मुतालबो आहे त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे पूरा कया वञनि। असीं पोछड़ जा आबादगार आहियूं असां वटि पाणी पीअण जो कोन्हे। इहो ई अर्ज़ु आहे असांजो गुज़ारिश आहे त इहो असांजो अर्ज़ु पूरो कयो वञे। सीन असां इहो पावतन असां कटर पाइप मशीनूं हटायूं। असांजो सब डिवीजन जो स्टाफ प्लस ॿियनि सब डिवीजन जो स्टाफ हिते कमु करे पियो। हिन जो मुतालबो हो त असांखे सॼी शाखे खंटी कराए दो। अधु शाखे खंटी असां अॻु में कराए चुका आहियूं बाक़ी रहियल अधु जे लाइ मशीनूं पहुची चुकियूं आहिनि जेके कमु कनि पियूं। अली नवाज़ भुरगड़ी जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस क़ौम परस्त अॻवाणनि ऐं कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। केतिरनि ई अॻवाणनि ऐं कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे खेनि गिरफ़्तार बि कयो वियो। शहदादपुर सिंधड़ी भिटशा खिपरो मीरपुर साकरो टंडोजान मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि मां कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस क़ौम परस्त अॻवाणनि ऐं कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। केतिरनि ई अॻवाणनि ऐं कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे खेनि गिरफ़्तार कयो वियो। शहदादपुर सिंधड़ी भिटशा खिपरो मीरपुर साकरो टंडोजान मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि मां कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन ते ई ॻाल्हायूं था शहदादपुर मां हमीद खोसो असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। टंडो अलायार मां न्याज़ ख़ास खेली सिंधड़ी मां असद शहर ऐं भिटशा मां रजब बोज़दार असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। सभ खां पहिरीं शहदादपुर मां हमीद खोसो खां तफ़सील मालूम कयूं था। जी हमीद खोसो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु तारा शहदादपुर तालुके में जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। गॾोगॾु जेका शहदादपुर ऐं उन सां गॾोगॾु सराड़ी पुलिस आहे उन्हनि पारां कार्रवाई कई वई आहे। सराड़ी पुलिस जेको आहे सो हिकिड़े ॻोठ ते छापो हणी उन सां गॾोगॾु जेके STP जा अॻवान आहिनि कामरेड अली हसन मशहूरी उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जिस्कम जो अॻवान आहे प्यार अली मशहूरी ऐं उन सां गॾोगॾु ख़ान मक्सी आहे उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सराड़ी पुलिस उन्हनि खां अॻवाननि खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि जेको आहे सो मुंतक़िल करे छॾियो आहे। वाक़ई जी जेको आहे सो जेके समाजी अॻवान आहिनि उन्हनि पारां सख़्तु मज़म्मत कई वई आहे। उन खां पोइ जेके शहदादपुर पुलिस आहे उन पारां बि जेको आहे सो गिरफ़्तारी कई वई आहे। शहदादपुर में इंडस कांग्रेस जो जेको चेयरमैन आहे एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा सुमरो उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। उनखे गिरफ़्तार करे जॾहिं थाणे ते मुंतक़िल कयो वियो त जेके शहदादपुर जा जेके वकील अॻवान आहिनि उहे बि थाणे ते पहुता। उन्हनि वकीलनि जे मुदाख़लत ते जेको आहे सो शहदादपुर पुलिस इंडस कांग्रेस जे चेयरमैन खे जेको आहे सो आज़ादु करे छॾियो आहे। क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ते जेको आहे सो जेके क़ौमी अॻवान आहिनि या समाजी अॻवान आहिनि उन्हनि पारां जेको आहे सो मज़म्मत कयो पियो वञे त उन्हनि खे जेको आहे सो इन्हनि पारां इहो मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते हमीद खोसो अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। टंडो अलायार मां न्याज़ ख़ास खेली खां तफ़सील मालूम कयूं था। न्याज़ ख़ास खेली अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सिंध एक्शन कमेटी जे कराची में ऐलानियल धरने खे चिपाटण लाइ टंडोलियार पुलिस सरगर्म थी चुकी आहे। टंडोलियार पुलिस अचानक तमाम कारोबार मार्केटूं बंदि कराए केतिरा ई इलाइक़ा सील करे छॾिया आहिनि। टंडोलियार पुलिस ठीकु आहे न्याज़ ख़ास खेली अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। सिंधड़ी मां असद शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी असद शहर अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सिंध एक्शन कमेटी तरफ़ां बैरिया टाउन जे साम्हूं जेको धरणे में शरीक थींदड़ जेके बि मक़ामी अॻवान आहे उन्हनि जे ख़िलाफ़ गुज़िरियल राति खां वठी क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। उन सिलसिले में सिंध तरक़ी पसंद पार्टी टीह जो जेको अॻवान हो अकबर शर उन जे माले वाड़े ते जेको आहे छापो हणी उन वटां सिंधड़ी पुलिस या दावा कई आहे त 11 शराब जूं बोतलूं हथु करे उन जे मथां जेको आहे
पे इहो तहत 3-4 जो केस दाख़िल कयो वियो आहे। उन खां सवाइ जेको आहे अॼु सॼो ॾींहुं सिंधड़ी तालुके में पुलिस सरगर्म रही ऐं क़ौमी कारकुननि खे ॻोल्हींदी रही। क़ौमी कारकुननि में ख़ौफ़ वारी जेको आहे सूरत हाल बरक़रार रही, जंहिंजे करे जेको गिरफ़्तार अॻुवान आहे उन ते मज़ामती बयान बि जारी थींदा रहिया, मगर को बि गिरफ़्तारनि ऐं केस दाख़िल थियण जे ख़ौफ़ खां को बि हिन वक़्त ताईं एहतजाज वग़ैरह साम्हूं न अची सघियो आहे ऐं क़ौमी कारकुन आहिनि उहे जेके आहिनि फ़िलहाल मुंतशिर थी विया आहिनि। जी ठीक है असद शेर असां सां लाइन ते मौजूद रहिजो। भिटशा मां रजब बोज़दार खां तफ़सील मालूम कयूं था। रजब बोज़दार अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सारा बिल्कुल भिटशा में पुलिस पारां कॉमपरस्त कारकुन खिलाफ क्रैक डाउन करे 3 कारकुननि खे गिरफ़्तार किया वियो आहे। शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो हिन वक़्त बि जारी आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस शहर के लतीफ़ कॉलोनी मां STP सां तालुक़ रखंदड़ 2 कारकुननि मोर ओड ऐं दिलबर ओड खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त SUP जे ज़िले अॻवान अनवर खान बुड़ो खे हाला मां हिरासत में वरितो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी जे ऐलानियल एहतजाज खे रोकण लाइ कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। सिंध एक्शन कमेटी पारां सुभाणे 15 जून ते कराची में सिंध असेंबली आॾो धरणे जो सॾु ॾिनो वियो। उन धरणे खे रोकण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि जीअं भिटशा जी नगरी ऐं आसपास वारनि शहरनि में कॉमपरस्त कारकुननि खिलाफ़ क्रैक डाउन शुरू कियो वियो आहे। उन हवाले सां भिटशा मां बि STP जा 2 कारकुन मोरोड दिलबर रोड ऐं हाला मां SUP जो ज़िलई अॻवान अनवर खान बुड़ो खे गिरफ़्तार कियो वियो आहे, जॾहिं त राब्ते करण जी कोशिश दौरान पुलिस पारां कारकुननि जी गिरफ़्तारियुनि बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकार कियो वियो आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु भिटशा में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि पारां क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी जी बि मज़म्मत कई पई वञे ऐं क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि जे लाइ वधीक छापा पिणु हया पिया वञनि। जी सायरा ठीक है रजब बोज़दार मेहरबानी अवां जी। असद शेर अवां जी भी मेहरबानी। न्याज़ खास के लिए टंडोला हियार मां तफ़सील ॿुधाया अवां जी मेहरबानी है। हमीद खोसो शहदादपुर मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। सिंध मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस कौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। केतिरनि ई अॻवाननि ऐं कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे खेनि गिरफ़्तार कयो वियो आहे। शहदादपुर, सिंधड़ी, भिटशा, खिपरो, मीरपुर साकरो, टंडोजान मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि मां कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रानीपुर वेझो गरेजी माइनर में पानी जी खोट ऐं खाटरी न थियण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त आबाशी अमलदारनि पाणी जे हथरादू खोट पैदा कई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था रानीपुर मां रज़ा राजपर खां। जी रज़ा राजपर कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं आबादगार अॻवाननि पारां गॾिजी मैदान में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी डॉक्टर ज़ाकिर सोलंकी, आबादगार अॻवान नादिर अली, रज़ा अली, अब्दुल जब्बार ऐं लाला ॾिनू सोलंकी करे रहिया हुआ। हिननि जो चवणु हुयो त जेको गॾिजी मैदान में पाणीअ जी खोट थी वई आहे, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं ऐं जंहिं करे जेको बासर आबादगारनि जेके वाटर कोरस जेके आहिनि उन्हनि खे पाणी ॾिनो थो वञे, पर पुछड़ी आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। असांजो गुज़र सफ़र ज़मीनुनि ते आहे, पर जेको आहे असांजी ज़मीनूं बंजर थींदियूं थी वञनि, पर हिन महिल ताईं जेको आहे पाणी नथो ॾिनो वञे। गॾिजी माइनर जंहिं करे सुकी रही आहे। असां हिननि वसारनि खां आपाशी अमलदारनि खां मुतालबो कयो त जब गॾिजी माइनर में पाणी ॾेई आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है मेहरबानी मां जी रज़ा राज पर तफ़सील ॾियण लाइ। मीरो ख़ान में गोठाणनि PP ज़िले सदर कमरुद्दीन गोपांग जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सदन चवणु हो त बासरनि ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हथियाबंद विहारे रुतछाण कराइण चाहिनि था। मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरो ख़ान मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सफ़र गोपांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी सफ़र गोपांग वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा मीरो ख़ान भरिसां ॻोठ आहे करमली गोपांग, जितां जे ॻोठाणनि पारां पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले कंबर शहदादपुर जे सदर हाजी कमरुद्दीन गोपांग जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरो ख़ान अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़ करीम बख्श गोपांग, साईं बख्श गोपांग ऐं ॿियनि जो इहो चवणु हुयो त PP ज़िले सदर कमरुद्दीन गोपांग जेको आहे असांजी 91 ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं मुबैना हथियारबंद जेके आहिनि उहे मोकिले असांखे धमकाए रहियो आहे त ज़मीन जेका आहे उहा ख़ाली कई वञे। ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त 72 हाजी कमरुद्दीन गोपांग जी अहिड़ी जाति जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ इंसाफ़ फ़राहम कयो वञे।
मां इहो ई ॿुधाईंदो हलां त उन हवाले सां राब्ते करण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर कमरदीन गोपांग टाइम न्यूज़ खे ॿुधायो त ॻोठाणनि पारां एहतजाज करे मूं ते जेको इल्ज़ाम लॻायो वियो आहे त 91 ज़री ज़मीन ते मां कब्ज़ो करणु चाहियां थो। उहा ज़मीन 1991 जे खाते सां मुंहिंजी आहे ऐं उनजो मुकमल रिकॉर्ड जेको आहे उहो मूं वटि आहे ऐं गुज़िरियल 10 सालनि खां वठी उते मुंहिंजा हारी वेठा आहिनि ऐं उहा ज़मीन मां ई आबाद कयां थो। ॻोठाणनि जेके इल्ज़ाम आया आहिनि उहे बिल्कुलु बेबुनियाद आहिनि, इन में का बि सदाकत कोन्हे। जी ताहिरा। महिरबानी अवां जी। सफ़र गोपांग तफ़सील ॾियण लाइ। सॻियूं वेझो नवाड़ो शरीफ़ जे रहवासिन एडवोकेट अनवर अली हतार ऐं ॿियनि ज़रई पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन इल्ज़ाम आहे त हुसैन बख्श भुट्टो असांजो पाणी खपाए रहियो आहे। सॻियूं मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर तस्लीम अहमद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी तस्लीम अहमद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, सॻियूं लॻ निवाड़ो शरीफ़ जे रहवासियुनि एडवोकेट अनवर अली हतार जी अॻवाणीअ में आबादकारनि सॻियूं सूबे जे रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे उन्हनि चयो त जेको आहे सो हुसैन बख्श भुट्टो ऐं ॿियनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ हिननि चयो त जेको आहे सो असांजो जेको पाणी आहे उहो पंहिंजी ज़मीन खपाए वियो आहे, जंहिंजे करे उहो जेको पाणी आहे ॿियनि आबादकारनि जो उहो बि ज़ोरीअ ज़बरदस्ती वहिराए थो पियो। असांजे ख़िलाफ़ पूरी प्रोपेगेंडा करे मीडिया ट्रायल करे रहियो आहे। वधीक एडवोकेट अनवर अली हतार चयो त मां सभिनी नंढनि वॾनि आबादकारनि जे पाणीअ जे लाइ कानूनी विरासत जे लाइ हाई कोर्ट सखर में केस लड़ी रहियो आहियां त जीअं सभिनी आबादकारनि खे पंहिंजे हिसे जो पाणी कानून मुताबिक़ मिली सघे। जंहिंखां पोइ हुसैन बख्श भुट्टो फॾो करे ॿियनि जे हिसे जो पाणी ज़बरदस्ती कब्ज़ो करे विकिरो करण लाइ कूड़ी वावेला करे असांजी साख ख़राब करे रहियो आहे। हिननि DIG सखर SSP खैरपुर ऐं एरीगेशन जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त हिन मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असां मथां कूड़ी प्रोपेगेंडा कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां 2 ॾींहं पहिरियां हुसैन बख्श भुट्टो अची ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हुयो त जेको आहे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि जेको आहे सो हुसैन बख्श हतार वारा। जी तारा। ठीक आहे, महिरबानी अवां जी तस्लीम अहमद तफ़सील ॾियण लाइ। घोड़की पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन करे 13 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब मुख़्तलिफ़ इलाक़नि में होटल्स, मुसाफ़िर खाननि ऐं ॿियनि हंधनि ते छापा हणी सर्चिंग करे 13 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। घोड़की मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद संघड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, घोड़की जे A सेक्शन थाणे जी पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॉबिंग ऑपरेशन करे 13 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिल वटि करे वरितियूं आहिनि। घोड़की जे A सेक्शन थाणे जी पुलिस मूजिब त शहर में अमन मान जी सूरत हाल ख़राब थी वञण बाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में होटलनि, मुसाफ़िर खाननि ते छापा हणी सर्चिंग दौरान 13 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिलूं बि करे वरितियूं आहिनि। गिरफ़्तार कयल शकी जवाबदारनि खां वधीक पुछागछ बि कई वई वञे। हथियार मोटरसाइकिलनि जा कागज़ात बि चेक कया विया वञनि। इन हवाले सां SHO A सेक्शन घोड़की असर चना राब्ते करण ते ॿुधायो आहे त शहर में अमन मान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ कॉबिंग ऑपरेशन कयो वियो आहे ऐं इहो ऑपरेशन ॾोहारनि ऐं पोरनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। जी ताहिरा। ठीक आहे, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। माजिद संघड़ तफ़सील ॿुधाए रहियो हो। घोड़की मां पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन करे 13 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। मेरापुर शहर में मिठे ऐं साफ़ पानी लाइ लॻायल फिल्टर प्लांट नाकारा बणिजी विया। पेश आहे मोहसिन मलाह जी रिपोर्ट। पाणी ज़िंदगीअ जी बुनियादी ज़रूरतुनि मां हिकु आहे। साफ़ पाणीअ बिना सिहत अधूरी हुजे थी। सेहतमंद समाज लाइ साफ़ पाणी जो हुजणु ज़रूरी आहे। सिंध परगणे जे साहिती वारे इलाइक़े जे मशहूर कारोबारी ऐं तक़रीबन 1 लख आबादी रखंदड़ शहर मेरापुर, जंहिंजे जर जो पाणी केतिरनि ई सालनि खां सेंखियो मिली वञण सबबि खारो बणियल आहे। कुझु साल अॻु 2 फिल्टर प्लांट हितां जी इंतजामिया ऐं 1 फिल्टर प्लांट सिंध सरकार जे ताउन सां शहरनि खे मिठे ऐं साफ़ पाणी जी सहूलियत लाइ मुहैया कया विया हुआ, जेकी इंतजामी बेध्यानीअ सबबि नाकारा बणियल आहिनि। इंतजामिया ख़बर हुअण बावजूद बि फिल्टर प्लांटनि खे हलाइण लाइ के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता। 3 फिल्टर प्लांटनि मां 2 फिल्टर बाबुल फिरदौस चौक ऐं मोजाई पाड़े वारा अटकल 2 सालनि खां मुलाज़िमनि खे पगारूं न मिलण ऐं मरमत न थियण सबबि बंदि पियल आहिनि, जॾहिं त शहर जे गुड़मंडीअ में लॻल फिल्टर प्लांट पिण अक्सर ख़राब थी वञे थो, जंहिंखे वापारी पंहिंजे ख़र्च सां ठाराइनि था,
जेको वाहिद फिल्टर बि हिन वक्त बेलाभ बणियल आहे। उन हवाले सां हितां जे रहवासियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं तालुके अमलदारनि जो चवणु आहे त असीं शहर जे मुख्य चौक गेट ते बीठा आहियूं। हालाणी तरफ़ हिकिड़ो रोड वञे थो, हिकिड़ो कोटड़ी तरफ़ रोड वञे थो। टाउन कमेटी हितां बिल्कुलु क़रीब आहे। हीउ हिकिड़ो फिल्टर प्लांट आहे जेको तव्हां ॾिसी सघो था, जंहिंजो मुकमिल तौर ते टूटियूं बि न आहिनि। हीउ तबाह थी वियो आहे फिल्टर प्लांट। मेरापुर शहर में 3 फिल्टर प्लांट आहिनि जेके 3 कमु नथा कनि। हिनखे मां साल ॾेढ थियो आहे ऐं हीउ मुसलसिल बंदि आहे। हिनजो मेन सबबु इहो आहे त हिकिड़ो त हीउ मुलाज़िमनि खे पघारूं कोन था ॾियनि ऐं ॿियो इहो त हिनजी मेंटेनेंस बि आहे ई कान। जीअं लॻो आहे उन खां पोइ केर बि हिनखे माना हिनजी मशीनरी चेक करणु आयो आहे, हिन कॾहिं टूटी बि माना जेको आहे न तब्दील कंहिं न कई आहे। इहा बि हिते असां पाड़े वारा माना पाण में चंदो करे टूटियूं ॿूटियूं हणाईंदा आहियूं। जेको आहे हेॾी सारी आबादीअ जे हुजण जे बावजूदि ते उहे बि नाकारा आहिनि। उन्हनि में बि जेके माण्हू वीचारा आहिनि उहे परे खां पाणी भरे था अचनि ऐं उन जे पाणी ख़राबु हुजण जे करे एतिरियूं बीमारियूं थियूं आहिनि जो हद खां वधीक माण्हू बीमार आहिनि। पर एसीअ सां बि मिलिया आहियूं, उहो थो चए त मुंहिंजे हथ में कुझु कोन्हे को ऐं तव्हां पब्लिक हेल्थ तव्हां अचूं उन एसी ऐं उन्हनि जूं पघारूं काॾे थियूं वञनि। हेॾा सारा मुलाज़िम हुते बीठल फंड अचनि था, मुलाज़िम हेॾा सारा बीठल आहिनि पर इहे नाकारा लॻा पिया आहिनि। तक़रीबन 1.5 साल थी विया इहो ईअं जो ईअं बंदि आहे। इन सिलसिले में असीं जेके वास्तेदार पब्लिक हेल्थ वारा आहिनि उन्हनि खे पे अप्रोच कयो। DC साहिबु जेको शाहिद राऊ साहिबु आहे उनखे बि असीं चयोसीं त बाबा 1.5 साल खां फिल्टर ख़राबु आहे, शहर जी हालत ज़बून आहे ऐं उन खां पोइ जेके माण्हू अचनि था पाणी भरणु हिते सभु को मोटी हलियो थो वञे पर उन कोन ध्यानु धरियो। हाणे पोज़ीशन इहा आहे त इहो फिल्टर प्लांट ख़राबु लॻो पियो आहे। तव्हां ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे ऐं उन खां पोइ माण्हू जेके बि आहिनि उहे या त वञी कंहिं शाख जो सहारो वरितो आहे या दरिया वटि वञनि था रोडी केनाल उते भरणु। सर तकरीबन इसको 1 साल से करीब 1 साल से ज़्यादा हो गया है कि शहर के 3 फिल्टर प्लांट हैं रेलवे क्रॉस से पहले क्यों न्यू टाउन में तो कोई फिल्टर प्लांट का अभी तक लगा ही नहीं है। कि गवर्नमेंट ने साबिक चेयरमैन जो लोधी साहब ने भी वादे भी किए सोशल मीडिया पे और अखबार में उसके बयान भी रिकॉर्ड हैं कि ईद के बाद फलानी ईद के बाद फिल्टर प्लांट लगेगा। पर जो हमारे पास मौजूदा है शहर के अंदर 3 फिल्टर प्लांट हैं। एक डबल गेटों पे बाबे फिरदौस पे एक हमीद अपना अजीज मेमन साहब के बंगले के सामने और तीसरा ये है। इसको भी आप देखेंगे इसकी जो अबतर हालत है। इसको गला मंडी के ताजर है नसरुल्लाह जट साहब, वो इसको अपने खर्चे से इसको चला रहे हैं। तो ये भी इसकी आप देखेंगे इसकी जो हालत है सफ़ा गंदा है। जहाँ पे पीने का पानी शहर के अंदर 75% बंदों को पीने का मीठा पानी मुयस्सर नहीं। तो मेरी आला हुकाम से असिस्टेंट कमीशन से गुजारिश है कि शहर के तमाम फिल्टर प्लांटों को है ना असर नौ उनका जायज़ा लेकर उनकी मरम्मत की जाए। मेहरापुर शहर जो ज़ेर ज़मीन पानी जो है वो ठीक ना है ऐं मेहरापुर शहर आबादी जो है तमाम वधी वही आहे। मेहरापुर 2 हिस्सों में आहे, न्यू टाउन ऐं मेहरापुर शहर जे कंहिं बि फिल्टर प्लांट ते तवजो ई कोन्हे को ऐं अक्सर ख़राबु रहे थो। हिन ते ख़र्च कोन करनि था, हाणे टेंडर थींदो फलान थींदो। पब्लिक हेल्थ वारा जेको आहे बजट अचे थो इहे ठाराईंदा असां पब्लिक हेल्थ वारा बि इंजीनियर वग़ैरह हूंदा आहिनि लेकिन ठाराइनि कोन था। हाणे मुसलसल इहे ख़राबु आहे। शहर जा माण्हू जेका आहे ख़राबु पाणी पीअण ते मजबूर आहिनि। बीमारियूं वधनि थियूं, माण्हू खे हेपेटाइटिस थिए थी, ॿिया टिया बीमारियूं पेट जी बीमारियूं आहिनि, मैदा ख़राबु थी विया आहिनि, माण्हू जो तमामु तकलीफ़ में आहिनि। मेहरापुर शहर में हिकिड़ो न 4-5 फिल्टर प्लांट खपनि। ज़रूरत आहे एतिरो वॾो प्लांट शहर आहे। मेहरापुर वासी मिठो पाणी हासिल करण लाइ सख़्तु गर्मीअ में बि शहर खां 2 खां 3 किलोमीटर परे वञी नलकनि तां पाणी भरे अचनि था या वरी 50 खां 70 रुपयनि ताईं मिठे पाणी जो फी गैलन ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। जॾहिं त पोरियत ऐं ग़रीब तबिको जन जो ज़हरीलो पाणी वापराए ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी रहियो आहे। सरकार पारां शहरनि खे मिठे पाणी जी सहूलियत ॾियण लाइ मिलियल करोड़नि रुपयनि वारियूं स्कीमूं पिणु इंतिज़ामी बेध्यानीअ सबबु शहरनि खे को बि लाभ ॾेई न आहिनि सघियूं। वाटर सप्लाई जूं मेगा स्कीमूं काफ़ी वक़्त खां अणपूरियूं पयल आहिनि। शहरनि पारां फिल्टर प्लांटनि जे नाकारा हुअण जूं शिकायतूं केतिरा ई भेरा असिस्टेंट कमिश्नर थोरे पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे कयूं वयूं आहिनि पर संदन को बि तदारुक थी न आहे सघियो। वाटर सप्लाई जूं अणपूरियूं स्कीमूं ऐं फिल्टर प्लांटनि जे नाकारा हुअण जूं केतिरा ई भेरा ख़बरूं मीडिया में अचण बावजूदि कंहिं बि ज़िम्मेवार आला अमलदार या चूंडियल नुमाइंदे मामले जो नोटिस न आहे वरितो, जंहिं सबबु शहरी मायूसी जो शिकार थी विया आहिनि। मोहसिन मल्हार जी रिपोर्ट मां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।